ADPP साईं मरहूम गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं के लखु सलवात जो सवाब पेश कयो से ऐं साईं मोहम्मद छुटल साईं मंगी साईं के ऐं जेके भी साईं वारनि जा करीब वॾड़ा हे फ़ानी दुनिया छॾे वया लॾे वया उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से मौला ADPP साईं मरहूम गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं के इमाम हुसैन जो वास्तो थिए जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पढ़ो साईं कचहरी गुलामी नसीब फरमा ओ मौला साईं गुलाम मुस्तफ़ा मंगी जे पुटनि के वॾी हयाती अता फरमा ओ मौला साईं गुलाम रसूल मंगी साईं के डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साईं के अमीर अली साईं के साईं जे सभिनी ॿारनि के बचड़नि के अमड़नि न्याणियुनि के अम्मा वॾी के सेहत अता फरमा ओ मौला हिननि जे रोज़गारनि में पोखुनि में खजुनि में बरकतूं गंज अता फरमा हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा ओ मौला जेके भी मंगी हिन दुआ में वेठा आहिनि सभिनी जो बेड़ो तार मुझे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के इमाम ज़ैनुल आबिदीन जो वास्तो थी सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा हाकिम अली रिंद साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत के अली असगर जो वास्तो थी क़यामत ताईं फ़िरके वारियत खां बचा ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा ओ मौला अॼु जे साईं के गुलाम रसूल साईं के मूंखे अॼु दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर